अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाकई तोखां अॻु बि केतिरा ई पैगंबर मोकिलियासूं ऐं उन्हनि खे ज़ालू औलाद ॾिनोसूं, यानी उहे बि तो जहिड़ा इंसान हुआ। ऐं ही काफ़िर जो तोखे मौजिज़े लाइ मजबूर करे रहिया आहिनि। याद रख त कंहिं बि पैगंबर खे इहा ताक़त न हुई जो अल्लाह जी इजाज़त यानी हुक्म खां सवाइ पाण का निशानी या को मौजिज़ो आणे। ऐं हर हिकु थियण वारी ॻाल्हि लाइ हिकु अजल यानी लिखियल हुकुम ऐं मुक़रर वक़्तु आहे। ऐं जेको अल्लाह खे वणंदो आहे सो मिटाईंदो आहे ऐं जेको चाहींदो आहे सो क़ाइम रखंदो आहे। ऐं हर वाक़िए जे थियण जी असली ऐं क़तई ख़बर लोहे महफूज़ में उम्मुल किताब में आहे। ऐं उम्मुल किताब यानी असली किताब उन वटि ई आहे। ऐं ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अज़ाब जो वाइदो या अंजाम असां उन्हनि काफ़िरनि सां कयो आहे, तंहिंमां कुझु तोखे तुंहिंजी हयाती में ॾेखारियूं या तोखे वफ़ात ॾियूं ऐं पोइ उन्हनि खे अज़ाब में मुब्तला करियूं। बहरहाल तुंहिंजो कमु पैगाम पहुचाइण आहे ऐं हिसाब वठण असांजो कमु आहे। छा उन्हनि न ॾिठो त बेशक संदनि ई हयाती में संदनि कुफ्र करण वारनि जो हल्को घटि थींदो वञे थो ऐं हर तरफ़ खां असां उन्हनि ते ज़मीन तंग ऐं सोढ़ी कंदा वञूं था। ऐं अल्लाह जेको बि फ़ैसिलो या हुकुम कंदो आहे उनखे को बि रोकण वारो न आहे। ऐं अल्लाह ॾाढो तिखो ऐं तेज़ हिसाब वठण वारो आहे। बेशक जेके उन्हनि काफ़िरनि खां अॻु गुज़री चुका आहिनि उन्हनि बि दावत हक़ जे ख़िलाफ़ साज़िशूं यानी फ़रेब ऐं मख़फ़ी तदबीरूं कयूं हुयूं, पर असुल तदबीरूं ऐं फ़ैसिलो कंदड़ चाल त अल्लाह जे ई हथ में आहिनि। सभु को इंसान जेके कुछ कंदड़ या कमाईंदड़ आहे सो हू चङी तरह ॼाणे थो ऐं काफ़िरनि खे जल्दी ख़बर पइजी वेंदी आख़िरत जो घर कंहिंजे लाइ आहे, यानी जज़ा जे ॾींहुं फ़ौज ऐं फलाह या मुराद मारण वारो केरु आहे। ऐं काफ़िर चवनि था त तूं को पैगंबर न आहीं। खेनि चओ त मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में बस अल्लाह ई शायद काफ़ी आहे। ऐं हर उहो शख़्स बि जंहिंखे किताब यानी क़ुरान या आसमानी किताबनि जो इल्मु आहे उहो बि मुंहिंजी रिसालत जो शाहिद आहे।